सिंध तरक्की पसंद पार्टी जो अॻवान कामरेड भलेवल सोलंकी रिहायशी मले राणी सोलंकी जेको सिटी प्रेस क्लब रानीपुर पहुची एहतजाज कंदे चई रहियो आहे त यूसी बाला एहतजाज कंदे चई रहियो आहे त यूसी बाला से ठारजा लाइ 6 खां 7 करोड़नि जो पीअरनि जो कमु मंज़ूर थियो हो जंहिंखे 10 महीना थिया आहिनि शुरू नाहे थी सघियो। बसि ही रुगो ॻोठ मलेराणी में कुझु टाइम पहिरियों 3 नंबर सिरूं लाइ हलियो वियो आहे जेको असांखे क़ाबिले क़बूल नाहे। ठेकेदार फरख मला ऐं पब्लिक हेल्थ जो इंजीनियर ख़ालिद हुसैन मला मिली भगत करे 3 नंबर सिरूं लहरायूं आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ कोर्ट सगोरी एंटी करप्शन नेब सां राब्तो करे हिन ठेकेदार ऐं पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर ख़िलाफ़ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वेंदियूं ऐं वधीक उन्हनि जो चवणु हो त असां DC ऑफिस जे अॻियां एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। रिपोर्टर शेराज सोलंकी। जी बहलूल सोलंकी पहुता आया चो तो उन खां वधीक पुछूं था त तव्हां सां छा मसलो आहे। तव्हां सिटी प्रेस क्लब रानीपुर में आया तव्हां छा चवणा था? बहलूल सोलंकी सिंध तरक्की पसंद पार्टी वास्तो आहियां। असांजी यूसी बाला से ठारजन में 6 खां 7 करोड़नि जो ठीको आहे जंहिंखे 8-9 महीना गुज़रण खां पोइ हाणे ठेकेदार ऐं इंजीनियर ज़ाहिर थिया आहिनि जेके 5-6 ॾींहंनि जी तादाद 3 नंबर सिरूं लथियूं आहिनि। ठेकेदार केरु आहे? ठेकेदार फर्क मला रानपुर जो ऐं इंजीनियर आहे ख़ालिद हुसैन मंडी। जॾहिं मां पंध करे इंजीनियर थकी पिया ऑफिस में कुर्सी छॾे साइड ते वेहे थो। ठेकेदार खे हफ़्तो थी आहे नंबर मुंहिंजो कोन थो खणे ऐं मां इहो गिरस करे रहियो आहियां। इहो इदारनि खे ॿुधाइणु चाहियां थो ऐं ठेकेदार ॿुधाइणु चाहियां थो इंजीनियर खे मां कोर्ट बि कंदुसि। मां नेब एंटी करप्शन में विधुसि। अञा जिते जिते सरकारी इदारा आहिनि प्राइवेट इदारा आहिनि उन दर DC ऑफिस ॾाढो मां एहतजाज कंदुमि। जेको 5 नंबर सिरूं आहिनि इंजीनियर न पकियो आहे ठेकेदार इहा ख़बर न आहे सिरूं कहिड़ी मिटी थी वञनि सीमेंट ते थी वञे कमु केतिरो कराए का बि ख़बर न आहे ऐं असां इंसाफ़ कयो वञे। असां अॻिते अञा एहतजाज ऐं हड़तालूं जारी रखंदासीं।